कटौती, पेंशन कटौती, डीआर अलाउंस, डीआर अलाउंस, डीआर अलाउंस, डीआर अलाउंस, हिंदी एम्प्लॉय अलायंस, हिंदी एम्प्लॉय अलायंस, हिंदी एम्प्लॉय अलायंस, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, एटीएलएफ, एटीएलएफ, ये उस्ताद। उन्हें 25 लखन ते असां पंहिंजा हिकिड़ा दिमाग़ ठाहींदा आहियूं, हिकिड़ो प्लानिंग कंदा आहियूं, बजट ठाहींदा आहियूं त बाबा 25 लख मूंखे मिलंदा। उन खां पोइ जो मां पंहिंजी न्याणी शादी कंदुसि, पोइ घरड़ो हल्को सल्को ठाराए करे ॾींदुसि, पुट खे हल्को सल्को दुकानु खोले ॾींदुसि, उहो कंदा आहियूं। जॾहिं उहा शइ बि पाण खे न मिले पोइ पाण खे ज़रूरत कहिड़ी नौकिरी करण जी। जेकॾहिं हीअ शइ तव्हां वापसि नथा करायो त ॿियो जेको तव्हांजी लोटी में तयारु लॻो पियो त उहो माना LPR ख़तमु कयो, माना असां रिटायरमेंट खां पोइ जेके असांखे 12 पघार मिलंदियूं आहिनि उहे ख़तमु। उन खां पोइ टियों तक पंहिंजो कहिड़ो आहे, जेका असांखे गिरोडी 25 लख मिले थी उहा जेका 3% कटौती अथव। 25 लख मां जेकॾहिं 3% हली वञे त बाक़ी घणी बची। इहे शयूं आहिनि। ऐं उन खां पोइ चोथों ॾींहुं खां हिकिड़ी शइ हले पई, तव्हां दोस्तनि ॾिठी हूंदी फेसबुक ते, त हिन में मीरपुर खास डिवीज़न में SST सीनियर स्कूल टीचरनि जा ऑफर ॾिना अथनि। उन में पहिरां क्लियर लिखी पिया तव्हांजी पेंशन कोन्हे का। भाई जॾहिं पेंशन कोन्हे का त फ़ाइदो कोन नौकिरियुनि में। ऐं इहो ज़हन मां दोस्त कढी छॾीनि त भई पुराणी तकलीफ़ उन्हनि जो मसइलो आहे, असां नवां आहियूं 35-40 साल पहिरियों, ख़बर थी नवां आहियूं, पुराणा ॻाल्हि साॻी आहे, ॿाहिरि आहियूं, हिकिड़ो वॾो भाउ आहे हिकिड़ो नंढो भाउ आहे, पर असांखे जेकॾहिं हींअर 5 रुपया मिलंदा तव्हांखे खे शायदि उहे बि न मिलनि, पर जदोजहद कंदासीं, गॾिजी हलंदासीं, सभु शयूं वठी वठंदासीं। ऐं मूंखे त अफ़सोस थिए थो सिंध गवर्नमेंट ने PPG गवर्नमेंट जो माना नारो आहे भुटे साहब वठी त रोटी कपिड़ा मकान, जॾहिं रोटी कपिड़ा मकान रोटी कपिड़ा मकान खसी पियो। मूंखे नथो लॻे भले छो ईअं आहे त शाह साहब मुराद अली शाह साहब कंहिं थर्ड पार्टी चवण ते कमु करे पियो, PP गवर्नमेंट खे बदनाम करे पियो। त मां अहिड़ा फ़ैसिला कंदुसि त जेको आहे माण्हू बदन थींदा, ऐं जॾहिं MP में माण्हू ईंदा गली में रोड रस्तनि ते त माण्हू पुछंदा तव्हांजी गवर्नमेंट फ़ैसिला कया आहिनि, पर कतनि कोन्हे PP जे मंशूर में आइन में ग़रीबनि खे तव्हां जेको परेशान कयो उनजी रोज़ियूं खसो। पर हीअ कंहिं 3 एजेंट जे थ्रू कमु करणु चाहे थो, जो कोई कुझु ॾींहंनि खां वठो न आहे, ऐं पंहिंजे बि गले में हथ अथसि। अरबार में दौर में अरबार में जेको टार्चर कयो, असांजी 6 महीना पघार बंदि हुयूं, असां नौकिरी मां वटि हुयासीं, असां जदोजहद कोन छॾी। अरबाब रहीमी उहो दौर ॾिसणो पियो जॾहिं जेको हिन पंहिंजे असेंबली मां जूता लॻी ॿाहिरि निकितसि। उस्ताद उहा शइ आहे, असां साफ़ नौकिरी कयूं था, असां मुआशिरे खे संभालियूं था, ग़रीब मासूमनि जा बच्चा अचंदा असां वटि, पहिरीं ॿार अचंदा उनखे पढ़ायूं था, कोन्हे कंहिं ते एहसान कोन्हे, न की असां तव्हांखे थोरो करणु आहियूं, न की एहसान करणु आहियूं, न की कुझु। हीअ पंहिंजी ज़ात लाइ निकिरो, पंहिंजे सिर लाइ निकिरो, कफन ॿधी मथे ते निकिरो, सोचो ई न त असां वापसि ईंदा बग़ैर कम जे। इहे त हिननि जूं ज़्यादतियूं आहिनि। उन खां पोइ IMF मञूं था, पर तव्हां पंहिंजा छाई ख़र्च त पंहिंजा बि घटायो। 400 हथ मथे करे थो चई त मां बस के तालीम भई जेकॾहिं तो तालीम खां बस के त गॾिजी सही त फंड खाधा आहिनि। जॾहिं असांजा पंहिंजा इदारा प्राइवेट थी वेंदा त पोइ असांजो मिसकिन जो ॿार बि कोन पढ़ी सघनि। 2 साल 3 साल 4 साल खां पोइ तव्हां ईअं हलाईंदा ज़रूरु, पोइ जॾहिं पंहिंजा पेर मज़बूत करे विया पोइ चवंदा भई हाणे हिननि जी 5 रुपया फी रखूं, प्राइमरी उस्ताद घटि आहिनि, एनरोलमेंट वधीक आहे, हाणे इन कोटा खे पूरे घण सां 5 रुपया हिन खां वठूं, उहे 5 रुपया असां 9 उस्ताद खां 15 हज़ार रखी छॾियूं, जेके असांजी कोटा पूरी। या गवर्नमेंट खे ॻाल्हि ॾाढी वणंदी, छो त गवर्नमेंट चाहींदी त भई उस्ताद जी खोट आहे, जेको असांखे 50-60 हज़ार ॾिए थो उहो मां छो भरियां, हिकु 10-15 हज़ार ते मूंखे उस्ताद मिली वई त मां कोन्हे वठंदुमि, 10-15 हज़ार त हिननि ॿारनि मां निकिरंदा। त ख़ुदारा इन्हनि शयुनि खे रोकियो ऐं निकिरो, तॾहिं असांजा मसइला हल थींदा। हाणे त पाण खे डेडलाइन बि मिली वई आहे, राति खां कल्ह खां माना असांजी मर्कज़ फ़ैसिलो करे छॾियो, अलायंस फ़ैसिलो करे छॾियो आहे, असांजी डेडलाइन आहे त 23 तारीख़ अंगारे वारे ॾींहुं खां 23 तारीख़ तालाबंदी आहे,
इदारनि जी पेंशन जो कारो कानून, पेंशन जो कारो कानून, पेंशन में कटौती, पेंशन में कटौती, पेंशन में कटौती। हाणे DRO चवंदो त ॾिनो वञे, DRO अलाउंस ॾिनो वञे, DRO अलाउंस, DRO अलाउंस, DRO अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस, ग्रुप इंश्योरेंस, सिंधी प्लाई अलायंस, सिंधी प्लाई अलायंस, सिंधी प्लाई अलायंस, सिंधी प्लाई अलायंस, उस्ताद 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 जी है उस्ताद। पेंशन कटौती, पेंशन कटौती, DRO अलाउंस, DRO अलाउंस, DRO अलाउंस, DRO अलाउंस, सिंधी प्लाई अलायंस, सिंधी प्लाई अलायंस, सिंधी प्लाई अलायंस, उस्ताद 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 ATLF, ATLF ये उस्ताद